अस्सलाम वालेकुम। मां अॼु सिंध जे हिन सकाफ़ती ॾींहं खे उजागर करण ते इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया ख़ासि करके आवाज़ टीवी जो बेहद मशहूरु आहियां, जो इन पंहिंजी सकाफ़ती शइ खे टोपी अजरक वारे ॾींहं खे उजागर कयो अथऊं। इहो तमामु हिकिड़ो सुठो क़दम आहे ऐं तमामु इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया आयल दोस्तनि खे सभिनी खे मां अॼोके ॾींहं ते मुबारकबाद पेश कयां, मुतहिद थियण जो मैसेज कयां। साईं अवां कीअं ॾिसो पिया इन अॼोके ॾींहं खे? साईं अल्हम्दुलिल्लाह अॼु ॾाढो ख़ुशी जो ॾींहुं आहे। अॼु क़ौमी ईद आहे, ईअं सम्झो सभिनी सिंधियुनि जी। मां छड़ो सिंध न बल्कि सॼी दुनिया में रहंदड़ सभिनी सिंधी भाइरनि खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थो। तमामु घणी ख़ुशी आहे। इन खां वधीक ॿी असांजे लाइ कहिड़ी ख़ुशी आहे त अॼोके हिन प्रोग्राम में शिकारपुर वासियुनि जे लाइ अमीर अली ख़ान अॼु पाण निकितो आहे। वॾे अरसे खां पोइ असांखे वधि में वधि ख़ुशी आहे ऐं सॼी सिंधी क़ौम खे असां दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश था कयूं। ख़ुशी थी आहे ज़िंदगी में। असांखे पहिरियों दफ़ो असांखे वॾी में वॾी ख़ुशी आहे त असांजो अमीर हुसैन ख़ान, असांजी लीडर क़ाइद डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई सूबाई सदर ऐं मिनिस्टर लाइव स्टाफ मीर आबिद हुसैन ख़ान जतोई साहब जन जो हींगर ऐं नेक्स्ट MPA जो उम्मीदवार सिटी शिकारपुर मां नओं आगाज़ कयो अथई। इन खां वधीक ख़ुशी न आहे। अॼु हुन ख़ुशी जे मौक़े ते असां आवाज़ TV वारनि खे लख लख मुबारकूं था ॾियूं। महिरबानी। 19 डिसंबर जतोई जे फर्ज़ंद पंहिंजे MPA